अमेरिका इसराइल जी ईरान ते ख़तरनाक बमबारी। शहरनि ते 2000 किलो वज़नी बंकर बस्टर बम किराए छॾिया। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप अस्फहान में कयल बमबारीअ जी वीडियो बि जारी करे छॾी। इसराइल पारां बि हथियारनि जी 40 मरकज़नि खे निशानो बणाइण जी दावा। अमेरिकी अख़बार वॉल स्ट्रीट जर्नल मूजिब अमेरिका पारां अस्फहान में 2000 किलो वज़नी बंकर बस्टर बम जो इस्तेमाल कयो वियो आहे, जंहिं दौरान ज़मीन अंदरि मौजूद हथियारनि जे ज़ख़ीरनि खे निशानो बणायो वियो। ईरान जो खिते में मौजूद अमेरिकी अॾनि इसराइल ते बैलिस्टिक मिसाइल्स ऐं ड्रोन्स सां जवाबी हमलो। दुबई पोर्ट ते कुवैत जे तेल बदार बहरी बेड़े ते बि हमलो। दुबई जे इख़्तियारनि पारां तस्दीक, बाहि ते बि ज़ाब्तो आणण जी दावा। इसराइली फ़ौज लबनान में हिज़्बुल्लाह सां वेढ़े दौरान वधीक 4 फ़ौजी मारिजण जी तस्दीक करे छॾी। अरब मीडिया मूजिब लबनान में 2 मार्च खां हिन वक़्त ताईं 10 इसराइली फ़ौजी मारिजी चुका आहिनि ऐं केतिरियूं ई टैंक्स बि तबाह कयूं वियूं आहिनि।